थोड़ा लाइव कयो हाणे कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां 3% DRA ऐं मुलाज़िम दुश्मन बजट के खिलाफ़ ही लेबर इतिहाद जे सर ते जैमें उस्ताद अहिड़ी हर डिपार्टमेंट जा जेके माण्हू जेके आहिनि उहे मौजूद आहिनि ऐं मुलाज़िमनि जे अचण जो सिलसिलो जेको आहे वो अञा जारी आहे। लाइव मनाज़िर अव्हांखे कराची प्रेस क्लब जे ॿाहिरों ॾेखारे रहिया आहियूं जिते मुलाज़िम जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब पहुचण जेके आहिनि उहे शुरू थी विया आहिनि ऐं हिते हर डिपार्टमेंट जा मुलाज़िम जंहिंमें उस्ताद एजुकेशन जा मुलाज़िम ऐं अलावा जेके बि डिपार्टमेंट आहिनि उन्हनि सभिनीनि जा मुलाज़िम जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब पहुची रहिया आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ जेके काफ़िला आहिनि उहे रवाना दवा आहिनि। असां बि कराची प्रेस क्लब जेके आहिनि उहे पहुची विया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरों अव्हांखे मनाज़िर लाइव ॾेखारे रहिया आहियूं। मुलाज़िमनि जे अचण जो सिलसिलो जेको आहे सो उहो जारी आहे। प्राइमरी टीचर एसोसिएशन जो अॻुवाण सिकंदर जतोई साहब ही कराची प्रेस क्लब जे ॿाहिरों अव्हांखे लाइव मनाज़िर ॾेखारे रहिया आहियूं। अॼु मुलाज़िम पंहिंजे मुलाज़िम दोस्त बजट के खिलाफ़ सरापा एहतजाज आहिनि ऐं कराची प्रेस क्लब जेके आहिनि उहे पहुता आहिनि जंहिंमें हर मकतबा फ़िक्र जो माण्हू जेको आहे मौजूदु आहे पोइ कहिड़े बि डिपार्टमेंट सां हुननि जो तालुक़ु हुजे चाहे उस्ताद हुजे या एजुकेशन हुजे या ॿिया जेके बि असांजा सरकारी महकमा आहिनि उन्हनि सभिनीनि जा मुलाज़िम जेके आहिनि उहे हिते कराची प्रेस क्लब पहुता आहिनि ऐं अव्हां हीउ ॾिसी सघो था लाइव मनाज़िर तव्हांखे ॾेखारियूं था। असां बि अल्हम्दुलिल्लाह गंबड़ खां पेटीएल छठियो ग्रुप गंबड़ जा दोस्त जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब पहुची चुका आहियूं ऐं हीउ लाइव मनाज़िर अव्हांखे कराची प्रेस क्लब खां ॾेखारे रहिया आहियूं। हीउ कराची प्रेस क्लब जो मंज़र सिकंदर जतोई साहब जेको आहे सो पहुतो आहे हीउ अव्हां ॾिसी सघो था। मज़बूत रहे बार के असांजो चवणो हूंदो आहे कामरेड माण्हू ॻाल्हियूं रोड ते एहतजाज रोड ते बंदि कमरनि वारी ॻाल्हि न खपे बंदि कमरनि ॻाल्हियूं न खपे इहा लख जी ॻाल्हि आहे। सिकंदर जतोई कॾहिं विकिया ई न आहिनि। असां हमेशह उस्तादनि जा मसइला जेके आहिनि हमेशह थके ठुकल इंशाअल्लाह मूंखे जेका तव्हांजी क़यादत आहे उहा मुंहिंजे पाड़े जी आहे साईं अब्दुल भारो साहब मुकमल एतमाद आहे। आपका जी क़यादत साईं चाचर साहब आहे साईं लोकल गवर्नमेंट जी असां वटि मरकन साहब आहे जेके बि असां वटि दोस्त आहिनि सभिनी सां मुंहिंजी असांजी मीटिंग थियल आहे कुल बहादुर आहिनि इंशाअल्लाह ताला। अॼु तव्हां इताद जो मुज़ाहिरो कयो दोस्तनि खे फोन करे घुरायो बेड़ा
काफ़िलनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे ऐं वॾे पैमाने ते वॾे अंग सां तव्हां ॾिसी सघो था त ही मुलाज़िम जेके उहे पहुची चुका आहिनि। साईं सभु गॾियल आहिनि, हा हे सभु गॾियल आहिनि, सभु लेबर तहाद आहे। ही तव्हां ॾिसी सघो था साम्हूं काफ़िलनि जी आमद जेका आहे उहा जारी आहे ऐं इंशाअल्लाह ताला सिकंदर लिजदोई साहब अचो त हुनखे ॿुधूं। उन सभी दोस्तों के हाजी शफी मोहम्मद सचे ऐं सिकंदर जतोई तरफ़ा प्रेस क्लब ते पहुचण ते भली कार था चऊं। असांजो वफ़द एरीगेशन आल सिंध ट्रेड यूनियन जो सदर अब्दुल रहीम भारे साहब जा दोस्त पहुता आहिनि। पाण बि साईं वॾे काफ़िले जी सूरत में पहुचे थो पियो। साईं शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज जो सदर अब्दुल हादी मरखानी साहब बि पहुतो आहे। सभु दोस्त पहुता आहिनि। पेटीएम जा दोस्त असांजा मंगर मार वारा अब्दुल गफूर वारा सभु दोस्त पहुता आहिनि। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके दोस्त ईंदा वञनि हिते वेहंदा वञनि। किन कमनि कारनि खे अॼु छॾियो, कम कार जे लाइ साल में ॿिया सभु ॾींहं आहिनि। अॼोको ॾींहुं जेको मखसूस थियल आहे उहो मुलाज़िमनि जे हक़ूक़ जो ॾींहुं आहे। अॼु तव्हां असां सरकार सां जंग जोटे वेठा आहियूं। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी, अपील कजे थी, अर्ज़ु कजे थो त छांव जो पासो न वठो। ईअं सम्झो त तव्हां असां सभिनी अॼु करबला जे मैदान में टपो ॾिनो आहे। सभु मोमिन माण्हू अची हिते बीहो। जेके बि मोमिन माण्हू हूंदा, जेके दोस्त इहे करबला जे मैदान में टपो ॾेई बीठा आहिनि, उनजो बि साथ ॾियो, उन सां गॾिजी बीहो। इंशाअल्लाह ताला तव्हां असां अॼु पंहिंजा हक़ूक़ सरकार खां पिनी न पर छिनी वठंदासीं इंशाअल्लाह। मां शाहिद हुसैन मोहम्मदी खे गुज़ारिश थो कयां त जिथे बि आहे उस्ताद शाहिद हुसैन मोहम्मदी जिथे भी आए वो अचे स्टेज पे। ये बात आया है दुनिया पर